नाज़रीन, हिकु ॿी अहम ख़बर असां शेयर परिया कयूं त अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मुल्क जूं टई वॾियूं पार्टियूं नाकाम थी चुकियूं आहिनि। आम चूंडनि खां पोइ कंहिं नई पार्टी में शमूलियत बाबति सोचींदसि। रावलपिंडी में एंट्री करप्शन अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त उहो इन सियासत सां इतफ़ाक़ नथो करे जिथे अॼु नवाज़ लीग बीठल आहे। नून लीग सां को बि इख़्तिलाफ़ नाहे, टिकट लाइ राब्तो नाहे कयो। हुन वधीक चयो त नून लीग ख़िलाफ़ का बि चूंड नाहे विढ़ी, नवाज़ शरीफ़ राब्तो नाहे कयो। 5 सालनि खां नेब अदालतुनि जा चकर काटे रहियो आहियां, जेको बि चूंड नथो विढ़े उन सां इहो ई थी रहियो आहे जेको मूंसां थिए पियो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहरी अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मुल्क जूं टई वॾियूं पार्टियूं नाकाम थी चुकियूं आहिनि। आम चूंडनि खां पोइ कंहिं नई पार्टी में शमूलियत बाबति सोचींदसि। रावलपिंडी में एंट्री करप्शन अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त हू इन सियासत सां इतफ़ाक़ नथो करे जिथे अॼु नवाज़ लीग बीठल आहे। नून लीग सां को बि इख़्तिलाफ़ नाहे, टिकट लाइ राब्तो नाहे कयो। हुन वधीक चयो त नून लीग ख़िलाफ़ का बि चूंड नाहे विढ़ी, नवाज़ शरीफ़ राब्तो न कयो। 5 सालनि खां नेब अदालतुनि जा चकर काटे रहियो आहियां, जेको बि चूंड नथो विढ़े उन सां इहो ई थी रहियो आहे जेको मूंसां थिए पियो।